अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको क्लास आहे उहो कुझु मोस्ट रिपीटेड क्वेश्चन जेके प्रीवियस टेस्ट में ईंदा रहिया आहिनि ऐं जेके जीअं त मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां त जेके करंट अफेयर्स ते शयूं रहियूं आहिनि या इम्पोर्टेंट थिंग्स या पाकिस्तान जो को बि फस्ट या का बि शइ जेका फेमस हुजे कंहिं स्पेशलिटी जे करे उनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु रिमाइंड करे वठंदा। त वधूं था पाण अॼु जे क्लास जे तरफ़। असां वटि फस्ट क्वेश्चन आहे, द सिटी ऑफ पाकिस्तान वंस नोन एज सिटी ऑफ मैपल ट्रीज़। असां वटि 4 ऑप्शंस आहिनि, एबटाबाद, लाहौर, कराची एंड कोयटा। सो द करेक्ट आंसर इज़ एबटाबाद। द सिटी ऑफ मैंगोज़ इज़ कॉल्ड टू विच सिटी ऑफ सिंध। सिंध जे कहिड़े शहर खे अंबनि जो शहर सॾियो वेंदो आहे? ऐं असां सभिनी खे ख़बर आहे मीरपुर ख़ासि। असां 4 ऑप्शन्स आहिनि पर मीरपुर ख़ासि खे अंबनि जो शहर सॾियो वेंदो आहे। ऐं लाड़काना ऐं कराची बि कंहिं स्पेशलिटी जे करे मशहूरु आहिनि, पर उहे छा जे करे मशहूरु आहिनि उहे अॻिते पढ़ंदासीं। उनखां पोइ आहे पाकिस्तान सिटी इज़ फेमस फॉर कैटल। असां 4 ऑप्शन्स आहिनि, साहिवाल, मुल्तान, लाहौर एंड गुजरावाला। सो द करेक्ट आंसर इज़ साहिवाल। नेक्स्ट वन इज़ द सिटी विच सिटी इज़ कॉल्ड वैली ऑफ फ्लावर्स। गुलनि जी वादी कहिड़े शहर जेको आहे गुलनि जी वादी जे नाले सां मशहूरु आहे? एज़ यूजल 4 ऑप्शन्स आहिनि। सही जेको जवाबु आहे उहो आहे पिशावर। ऐं ईअं ई तव्हांखे इंशाअल्लाह ताला इंफॉर्मेटिव सवाल सवालनि जी तरफ़ अॻिते वधूं था, पर उनखां पहिरीं जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करे न विसारियो। वधूं था क्लास जी तरफ़। द लार्जेस्ट प्रोड्यूसर ऑफ डेट्स इन पाकिस्तान इज़। घणे में घणी पाकिस्तान में जेका खजूर आहे किथे प्रोड्यूस थींदी आहे या मिलंदी आहे, पोखी वेंदी आहे? नौशहरो, फिरोज़, खैरपुर, सखर एंड घोटकी। अच्छा, जेको सही ऑप्शन आहे उहो ऑप्शन बी आहे खैरपुर। खैरपुर मीरस। सिंध में 2 खैरपुर आहिनि, खैरपुर नाथन शाह ऐं खैरपुर मीरस। त जेका खैरपुर आहे उहा डेट जे करे प्रोड्यूसर ऑफ डेट्स इन पाकिस्तान जे करे फेमस आहे। उनखां पोइ आहे द सिटी ऑफ परफ्यूम इज़ कॉल्ड इस्लामाबाद, लाहौर, हैदराबाद एंड कराची। द करेक्ट आंसर इज़ हैदराबाद। ऐं हैदराबाद ग्लास जे करे फेमस आहे, जेके शीशे जूं चूड़ियूं हूंदियूं आहिनि उन जे करे बि हैदराबाद फेमस आहे। उनखां पोइ आहे कल्चरल हार्ट ऑफ पाकिस्तान इज़ कराची, लाहौर, इस्लामाबाद, मुल्तान। तव्हांखे ख़बर आहे द करेक्ट आंसर इज़ लाहौर। द बिगेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ पाकिस्तान बाय एरिया मस्टंग, चागी, कलात, नोस्की। बाय एरिया हिकिड़ो डिस्ट्रिक्ट हूंदो आहे, बाय एरिया ॿियो हूंदो आहे बाय पॉपुलेशन। हाणे बाय एरिया जेको बिगेस्ट डिस्ट्रिक्ट आहे उहो चागी आहे, बलोचिस्तान करेक्ट ऑप्शन। ऐं पाकिस्तान जो जेको बिगेस्ट प्रोविंस आहे बाय एरिया उहो बि बलोचिस्तान आहे ऐं बाय पॉपुलेशन उहो पंजाब आहे। Which city of Pakistan is known as Little Monster? रावलपिंडी, लाहौर, मुल्तान एंड फैसलाबाद। फैसलाबाद खे लिटिल मॉन्स्टर सॾियो वेंदो आहे। ऑप्शन डी सही आहे। द सिटी इज़ कॉल्ड ब्रेसिल ऑफ पाकिस्तान। 4 ऑप्शन्स आहिनि। ऑप्शन सी इस्लामाबाद इज़ ऑल्सो कैपिटल ऑफ पाकिस्तान इज़ कॉल्ड द ब्रेसिल ऑफ पाकिस्तान। विच ऑफ द फॉलोइंग इज़ कॉल्ड द सिटी ऑफ एयर। हवाउनि जो शहर कंहिंखे सॾियो वेंदो आहे? जामशोरो। तव्हांखे ख़बर आहे। ऐं हीअ जेके 4 ऑप्शन्स आहिनि उहे बि तव्हांखे ॿुधाईंदी हलां। जीअं तव्हांखे पहिरियां मां ॿुधायो त हैदराबाद ख़ुशबुनि जे करे बि मशहूरु आहे, चूड़ियुनि जे करे बि मशहूरु आहे, ऐं मीरपुर ख़ासि अंबनि जे करे मशहूरु आहे, ऐं लाड़काना छा जे करे मशहूरु आहे उहो बि अॻिते हली पढ़ूं था। विच सिटी इज़ कॉल्ड मलकाए कोहसार। मलकाए कोहसार कंहिंखे सॾियो वेंदो आहे? उनजो ऑप्शन जेको सही आहे उहो ऑप्शन डी आहे मरी, जंहिंखे पाण कोहमरी बि चवंदा आहियूं। सिटी ऑफ गावा इज़ कॉल्ड। ज़ैतून जो शहर कंहिंखे सॾियो वेंदो आहे? सखर, शहजाद कोट, टंडो मोहम्मद खां, लाड़काना। मां तव्हांखे ॿुधायो हुयो लाड़काना। अच्छा, जेको आहे ज़ैतूननि जो शहर सॾियो वेंदो आहे। लाड़काना खे शहीदनि जो शहर सॾींदा आहिनि। ठीकु आहे।
वुड सिटी ऑफ सिंध इज़ पॉपुलर फॉर वुड वर्क इंडस्ट्री, जेको काठ जो कमु थींदो आहे या काठ जे कम जी सनतकारी जेका थींदी आहे उहा सिंध जो कहिड़ो शहर उन जे लाइ मशहूरु आहे? ठट्टा, कोटड़ी, हाला, लाड़काणा। हाला तव्हांखे द करेक्ट आंसर इज़ ऑप्शन सी, हाला जो। द लार्जेस्ट नेचुरल फ्रेश वाटर लेक इन द सब कंटिनेंट इज़ किंझर, मंछर, किंझर लेक, मंछर लेक, हाली लेक, नन ऑफ देम। त नेचुरल जेका कुदरती फ्रेश वाटर जी असांजी नेचुरल फ्रेश वाटर लेक जेका आहे उहा सब कंटिनेंट जी लार्जेस्ट कहिड़ी आहे? त किंझर आहे। द लार्जेस्ट फोर्ट ऑफ पाकिस्तान इज़ रनीकोट। रनीकोट सिंध में आहे। फोर्ट अब्बास किथे आहे? लाहौर फोर्ट त लाहौर में आहे। फोर्ट मोनराय किथे आहे? इहे सवाल बि तव्हां यादि करे सघो था। रनीकोट काफ़ी दफ़ा रिपीट थियो आहे, फेमस बि आहे। थी सघे थो ॿियो को फोर्ट बची वञे त हीअ जेके फोर्ट्स आहिनि उहे बि तव्हां यादि करे वठिजो। द थर डिज़र्ट इज़ कॉल्ड फ्रेंडली डिज़र्ट, हॉट डिज़र्ट, कूल डिज़र्ट या नन ऑफ देम। सो थर जेको सिंध में आहे उहो फ्रेंडली डिज़र्ट जे करे मशहूरु आहे। थल बलूचिस्तान में आहे। कुझु ॿिया बि डिज़र्ट्स आहिनि त उहे कहिड़े कहिड़ो डिज़र्ट कहिड़े नाले जे करे मशहूरु आहे उहो तव्हां कमेंट में ॿुधाईंदा। हीअ हुयो अॼु जो क्लास। तव्हांखे कीअं लॻो? उमेद त हिन नंढे क्लास में तव्हांखे काफ़ी इंफॉर्मेटिव शयूं मिलियूं हूंदियूं ऐं जेकॾहिं जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स आहिनि उन्हनि खे इहे शयूं ॿुधल हूंदियूं त उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुठो रिफ्रेशर ऐं क्लास थी वियो हूंदो। इन लाइ जो हीअ अहिड़े क़िस्म जा सवाल मुख़्तलिफ़ टेस्टनि में ईंदा रहनि था। सो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करे न्यूज़ सारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदासीं। सलामत साथ सलामत।